वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिर रुसूल वल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वबल्लगना रसूलुन नबियुस सादिकुल अमीन। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी दोस्त मिठड़े आवाज़ सां मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां मिठो दुरूद शरीफ पढ़ो। जिन साथन खे दुरूद शरीफ याद आ जेतिरो महबूब सां प्यार आ ओतिरो ई ॾाढा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबिय्युल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैति व बारिक वसल्लम अज़द कुल्ल मालूमिन लका मालूमिन लका दाइमन अबदा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजीज़ान इकरामी वाजिबुल इहतराम उलमा इकराम आई मुजाजी दोस्तों बुजुर्गों आई भाईरो अल्लाह रब्बुल जलाल जी फज़ल करम सां अवां आडो अल्लाह ताला जे मुक़द्दस पाक किताब कुरान मजीद ऐं फुरकान हमीद मां
सिपारे प्रेमा सूरत तकवीर जे पिछाड़ी वाली आयत मुबारक तलावत कई दुआए अल्लाह रब्बुल जलाल खान का अल्लाह ताला जो कुछ बयान कराए हक सच बयान कराए उन्हीं का बाद अल्लाह रब्बुल जलाल अवासा जे जो टाइम दुनिया में आए तो कुरान शरीफ जे मथा अमल करने जो शर्फ नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल जलाल इन्हीं आयत मुबारक के अंदर पांजी ताकत ऐं उलूहियत के ज़ाहिर करण फरमायो फरमायो तव्हां सब गॾिजी वहो नूरी हुजो या नारी अर्शी हुजो या फर्शी बरी हुजो या बहरी अल्लाह रब्बुल जलाल फरमायो जी तव्हां चाहींदो उहे न थींदो जी मां चाहियां मर्ज़ी मां अल्लाह जे ज़ात जी हलंदी अब मर्ज़ी के जी हलंदी अल्लाह जी अब तव्हां नाराज़ न थींदो सच में अल्लाह पाक अवां जी इज्जत कई आहे शायद घणा दोस्त मुखां उम्र में भी वॾा हो जे नाराज़ न थियो तो जेॾा कुरान मजीद जे वेझो थींदो अल्लाह जी रहमत तव्हां जे वेझो थींदी थोड़ा थोड़ा सुरी अचो तव्हां भी थोड़ा हेॾे ओलह जे पासे ते अचो उस खां भी बचंदो अल्लाह कंदो दोस्त ईंदा कुरान मजीद जे साम्हूं अदब जा गोॾा भॼी वेंदा पोइ जॾहिं बानो कुरान मजीद जे आॾो अदब जा गोॾा भॼी वेंदो आहे हिन दिल में हिदायत जी तड़प हूंदी इंशाअल्लाह हिन जगह तो उठंदा सही न अग में हिदायत जा दरवाजा पे खुली वेंदा कयल गुनाहन जी माफ़ी भी मिली वेंदी अल्लाह रब्बुल जलाल अर्श ते राज़ी थी जहन्नम जे पाए खां अवां असां जे लाइ आज़ादी जो ऐलान करे जन्नत जो खरीदार बनाए जन्नत तेसिताईं न मिलंदी जेसिताईं कुरान मजीद के जीअ में जायूं न ॾींदासीं पोइ जेको कुरान मजीद के जीअ में जायूं ॾींदो वेंदो अख ॿूटींदो वेंदो चओ अल्लाह पंहिंजे जे क़ब्र खे बिश्त जो बाग़ बणाए छॾे आमीन अल्लाह की रहमत को शादी आहे हिन सानो वारे पानी जे तालाब में जे करे का झिरकी चोंप भरे वञे तालाब में कर नहीं दी अल्लाह रब्बुल जलाल पूरे दुनिया के इंसानन के माफ करे तबे अल्लाह जे रहमत जे समंदर में कर नहीं आए उन्हीं के परचाणो अचो बाबा ने खोलियो कुरान मजीद सीमारो ट्रियो सूरत तकवीर अल्लाह से फरमायो वमा तशाऊना इल्ला अयशा अल्लाह रब्बुल आलमीन फरमाएंगे तव्हां चाहींदो उहे न थींदो जीअं मां चाहियां मर्जी हलंदी त मां अकेले अल्लाह जी ज़ात जी हलंदी सिमला के नबी की मर्जी हलंदी फरमाईंदा ये नबी की मर्जी हले आ वेठा उलमाए किराम पुछा क्यों ये नबी की मर्जी हले आ तन्नू अलैहिस्सलातु वस्सलाम की मर्जी हले आ जो अखिन से नजर कई पुत्र किनान पानी में गोता पियो खाए अबो नबी पुत्र काफर वो मर्जी के जी हलंदी अबादा गालायो अबो नबिया पुत्र काफरा के तो मर्जी मुजी हलंदी काथे वरी अबो काफरा बच्चो नबिया काथे घरवारी कलमे वारिया मुर्सो काफरा वो मर्जी बेजी न हलंदी मर्जी हलंदी त जो आकमुल हाकिमीन दी हलंदी अब मर्जी अल्लाह जी हलंदी मर्जी के जी हलंदी अब दादियां ॻाल्हायो अबो नबिया अखिन मुबारकन सां बि चई पुत्र किलान काफरन सां गॾियो पियो वठे
अबे जे अखियुनि मां गोरा मुबारक करी पिया ओ के बाबे साईं दर्द भरिया जुमला ॻाल्हाया रब्बे ज़ुल जलाल कुरान पाक में आयत मुबारक बनाए रखी छड़िया बाबे नजर कई ईअं पुटु काफ़रनि सां गॾियो पियो अचे अखियुनि मां गोरा करी पिया कुरान ते चयो वनादा नूह इब्नहु वकान फी माज़ली या बुनई अरक़ब माना वला तकुन मअल काफ़िरीन। अब निदा जो पुकार खे नादा जो सदन खे नज़र जो कई तई इल्हाम जो थो काफ़रनि जे हथ में आ काफ़रनि सां गॾियो घुमंदो पियो अचे अबो नबी आ शफ़क़त बीहण नयणो नबूअत जे अखियुनि मां गोरा मुबारक ॻाइणो शुरू थी विया निहारे पियो चई आ बुनैया ओ मुंहिंजा पुट किनान हेॾे आ बाबा मां चा त छा कयां बाबो चए पियो पुट हेॾे आ अरक़ब माना वला तकुन मअल काफ़िरीन ओ पुट हेॾे आ मां सां बेड़े में सवार थी अरे पाण खे काफ़रनि सां बीहारे रब जे आॾो रुसवा बणाए पाण खे जहन्नम जे बाहि जो लाइक़ न बणाए हेॾे आ मां सां बेड़े में सवार थी कुरान तो चए पुट आयो त न रहंदो जवाब फेलई सही भला पोइ चए छा पियो चए पियो काल सावी इला जबली यासिमुनी मिनल माए चए पियो बाबा ॻाल्हि ॿुधो ये तुझे अल्लाह जो अज़ाब आयो इन मां जबल जे चोटीअ ते चढ़ी वेंदो जबल जे चोटीअ ते पाणी न ईंदो मांखे जबल पनाह ईंदो अबे जे अखियुनि मां गोरा करी पिया बाबो निहारे पियो चए ला आसिमल यौम मिन अमरिल्लाह इल्ला मर रहिमा ओ पुट अॼु ये जबल कम न ईंदई अॼु का शइ न बचंदी मगर इल्ला मर रहिमल्लाह उहे ई बचंदा जिते अल्लाह जी ज़ात रहम कंदी कुरान ते चई ॻाल्हाइण पिया हेॾो बाबो आ हेॾो बच्चो आ ख़बर तरी पई पाणीअ जी मौज अची वई छोली आई पाणीअ खे अबो हिक तरफ़ बच्चो किनान ॿिए तरफ़ पाणीअ जी छोली खत्म थी वई नजर जो कई पुटु किनान पाणीअ में गोता खाईंदे नजर पे आयो ओ खोसो साहब हज़रत साईं मुनीर अहमद साहब जे दावत लबैक चई अचण वारो ओ पोरो नौजवान हिन पंहिंजी नंढड़ी दिलि ते हथ रखो पंहिंजो त पंहिंजो आ पर तो असांजे साम्हूं को धारियो ईअं वाटर में गोता खाए हीअ नंढड़ी दिलि गवारा न कंदी कोशिशि कंदासीं यार ॿुधे थो अहिड़ो तरीक़ो कयो उॾण खां बचायूंसि पाणीअ मां कढूंसि पर हे त बच्चो आहे बच्चो बनिस्बत बिल जे प्यारो ॾाढो थींदो आहे तॾहिं क़ुरान पाक में ऐलान कई या अय्यो अल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। अब मानी अलानी तो तोरे कोई ते चाहे आए मुझे बाबा ये कुरान जी बेअदबी थी पवंदी तव्हां जो लुड़ रड़ियूं गोड़ शोर अॼु हजी आमराम साईं मौलाना अब्दुल कादिर रिंद रहमतुल्लाह अलैह तव्हांखे सम्झाया मुंहिंजी वरी तबियत थधी बर्फ़ वांदी कावड़ त मूंखे आहे ई कोन तव्हांजी सुमरात न चढ़िया कॾहिं कॾहिं वरी थोरी बहरहाल मुंहिंजा अब्बा गोड़ न कयो पुट परे वञी खाओ अब्बा अबो नबी आ पुटु काफ़रा मर्ज़ी कंहिंजी हलंदी अबा ॾाढा चवणा नज़र जो कई पाणीअ जी मौज ख़त्म थी वई नज़र जो कई त पुटु किनान
पानी में बोटा खाईंदे नजर पे आयो अबे अथरा मथे क्या अखर मोगोरा ॻाइण शुरू थी विया कुरान तो चए वनादा नूह रब्बहू फकाल रब्बी इन्न बनी मिन अहली व इन्न वादकल हक़ व अन्ता आकमुल हाकिमीन। आए नबी पर सदे के दो अब आजा गालायो आए नबी पर सदे के पियो रोई पे जाए मुझा अल्लाह तू भी सचो आ तुझा वायदा मुबारक भी सचाए सही तो चयो मां तुझे आलमा के भी अजाब न कंस सही त मुझे जिगर जो टुकड़ो आ हे त मुझे दिल जो टुकड़ो आ हे त मांगे प्यारो आ मुझो पुत्रा अखिन जाडो तो दिसा गोता तो खाए रबाने मेहरबानी कर बचाए दे अबो पियो चए बच्चे रब तो के न बचाई न वो मर्दी के जी हली ॾाढे ॻाल्हायो इहो बि वमा तशाऊना इल्ला अयशा अल्लाह रब्बुल आलमीन जी तवा चाहींदो उहे न थींदो जीअं मां चाहियां मर्दी हलंदी त मां अकेले अल्लाह जे ज़ात जी हलंदी अबो पियो चए बच्चे मथो ऐलान थियो काल या नूह इन्नहु लैसा मिन अहलिका इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनी मा लैसा लक बिही इल्मुन इन्नी अइज़्ज़ुका अन तकूना मिनल जाहिलीन। ओ नूह छापे चई सही त मुझे जिगर जो टुकड़ो आ मुझो पुट्रा चई न जा अमल अणमुकमिल इन में शिरक जी बीमारी इन में बिदअत जी बीमारी इन में कुफर जी बीमारी आ जंहिंजे करे मां खुदा तुझे घराणे खां छिनी परे कयो थी मांस हाणे फला तसअलनी मा लैसा लक बिही इल्म। ओ नूह जे गाल जो तोखे इल्म न हुजे जे गाल जी तोखे खबर न हुजे मां खुदा को पुछा न कंदो कर न त इन्नी अइज़्ज़ुका अन तकूना मिनल जाहिलीन। रब धमकी ॾिनी जे गाल जो तोखे इल्म न हुजे माखो पुछा न कजाए न त मां खुदा तोखे भी जाहिलन मो बणाईंदो मां बच्चो पुटे पियो अबो पियो चए बच्चे रब तो चे न बचाईंदो नूह अलैहिस्सलाम नबी आ पर नबी जी मर्दी नाली मर्दी के जी हली बाबा ॾाढा चओ इहो थी वमा तशाऊना इल्ला अयशा अल्लाह रब्बुल आलमीन। फरमाईंदी तव्हां चाहींदो उहे न थींदो।